बे पासे आदलपुर वेझो नौजवान जो खूह मां लाश हथकियो पियो आहे। घोट की जुलाई को आदलपुर जिते खूह मां नौजवान जो लाश हथकियो पियो आहे। पीर मुबारक शाह बगदादी वासी 27 वरनि जे सिंगार अली जो खूह मां लाश हथकियो पियो आहे। लाश खूह मां कढी घर मुंतकिल कयो वियो। पीर मुबारक शाह बगदादी वासी 27 वरनि जे नौजवान सिंगार अली कलवड़ जो लाश खूह मां बरामद कयो वियो ऐं खूह मां इहो लाश कढी घर मुंतकिल कयो वियो आहे। संदसि भाउ बरकत कलवड़ जो चवणु आहे त भाउ जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। आदलपुर वेझो नौजवान जो खूह मां लाश हथकियो वियो आहे। लाश खूह मां कढी घर मुंतकिल कयो वियो। तफ़सील मालूम कयूं था आदलपुर मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद, वधीक आगाह कजो, नौजवान जो लाश मिलियो आहे खूह मां। ये बिल्कुल वीरा आदलपुर लगो ये ॻोठ आहे पीर मुबारक शाह बगदादी जिते उतां जो रवासी आहे सिंगार अली कलवड़ो जेको गुज़िरियल ॾींहुं लापता हो। जंहिंखां पोइ हीअ आदलपुर लगो ॻोठ मलूक शेख आहे उते हिकिड़ो खूह आहे उतां जो लाश मिलियो आहे। जिते वारसनि जेको आहे त जेको जो भाउ आहे वापारी आहे बरकत अली कलवड़ खां पुछाणो कयोसीं टाइम जी तरफ़ां हुन ॿुधायो त नीगर जेको असांजो भाउ आहे नौजवान 27 साल आहे हुनजो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त हो, जंहिंजे करे घणी ॻोल्हा बावजूदि असांखे हेॾो होॾो पते करण बावजूदि पोइ असांखे ख़बर पई त हिन जो लाश जेको आहे त कंहिं खूह में पियल आहे। जितां आदलपुर लगो मलूक शेख जे ॻोठ मां उते खूह आहे काबिन जो उतां जो लाश कयो। जेका पोइ लाश खे कढी लाश जेको आहे त वारसनि हवाले कयो आहे। जॾहिं त जेको आहे त नीगर जे जनरल निमाज़ बाद अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो आहे। जी तफ़सील ॾियण लाइ महिरबानी माजिद कलवड़।